औरत जी पर्दे में अल्लाह जो कसमा क़ीमत है। मां कसम खणींदो ॻाल्हि ॿुधायां। मुंहिंजा भाइर मुंहिंजी भेनरियूं, मुंहिंजो कसम सिर्फ़ु इन जे लाइ खणणो हूंदो आहे जेका ॻाल्हि सची हुजे। मां सची बि ॻाल्हि कयां थो, के कसमनि ते यकीन कंदा आहिनि। ॾिस न, अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम काथे काथे पंहिंजो बि कसम खणे थो, असां क़ौम खे सम्झाइण जे लाइ, असां क़ौम खे हिदायत ॾियण लाइ। हिन में ॾिसो न, के क़ौम जा दाणा अहिड़ा बि आहिनि जेके कसमनि ते जल्दी यकीन कंदा आहिनि। मूंखे अल्लाह यकीन कयो, मूंखे शौक़ु न आहे त मां कसम खणां, पर जेके के ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि, छो त मुंहिंजो बयानु आहे, लेक्चर अॻिले खे गाइड करिणो आहे, ऐं मां को फुज़ूल ॻाल्हियूं न कंदो आहियां। ॻाल्हियूं बि उहे कंदो आहियां जंहिंमें दम हुजे, ऐं उहे तव्हां पिरायो फ़ाइदा वठो। जेकॾहिं फ़ाइदो न मिले, मुंहिंजी ॻाल्हि सच न हुजे, पोइ तव्हां मुंहिंजे मथां इल्ज़ाम हणो, घटिया क़िस्म जा अल्फाज़ ॻाल्हाए, मुंहिंजी तनक़ीद कयो। औरत पर्दे वारी क़ीमत थी रखे, वॾी क़ीमत थी रखे पर्दे वारी। अॻे अरबनि में औरतूं हूंदियूं, जंहिं घर जी औरत बालिग़ थींदी त हुनखे हुकुम ॾींदा त हाणे बछड़ी तूं ॿकरियूं चाढ़। फजर जी नमाज़ पढ़ी लकुण खणी ॿकरियुनि जो पोयां वेंदी। महले वारनि खे ख़बर पवंदी त फिलाणे जी धीउ, फिलाणे घर वारी, घर जी छोकिरी माना बालिग़ थी, हाणे ॿकरी थी चाढ़े, अम्मा मुंहिंजो रिश्तो हिते कराए, अम्मा मुंहिंजो रिश्तो, अम्मा अम्मा अल्लाह ख़लिक, अम्मा 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 अल्लाह ख़लिक, या अम्मा या अम्मा, रड़ियूं कंदा। पोइ उन जे घर में, छोकिरी जे घर में वेंदे सुबुह खां वठी वेंदे मग़रिब ताणी रिश्तनि जी आख़िरी हूंदी। फिलाणो आयो, को मखण खणी आयो, लस्सी खणी आयो, कतल खणी आयो, खीर खणी आयो, जा मिसाल उन जे दौर जी मिठाइयूं हूंदियूं उहे खणी आया न्याणी जे रिश्ते जे लाइ, त मुंहिंजे पुट जे लाइ तुंहिंजी छोकिरी खपे, मुंहिंजे पुट जे लाइ तुंहिंजी छोकिरी। पोइ हुन न्याणी जो नसीबु अहिड़ो को भलो थी ईंदो, छो त अॻे मर्द ग़ैरती हुया, हया वारा हुया, बेहया कोन हुया, इज़त वारा हुया। अॻे मर्दनि में हया हूंदो, न्याणी बि टपंदी ख़ौफ़ में ईंदा, न्याणी बि अलाह गुज़रंदी ख़ौफ़ में हूंदा, ख़ुदा जो कसम, अदब एतिराम हूंदो। हाणे न्याणियुनि पंहिंजो पाण अदब एतिराम विञाए छॾियो, इहे चॾा पाए या पाण खे सरियाम ज़ाहिर करे पंहिंजे पाण खे विञाए छॾियो। पोइ उन न्याणी जो रिश्तो थी वेंदो, अल्हम्दुलिल्लाह उहा न्याणी ॿारनि सां पंहिंजो घर करे विधी, ख़ुशहाली ज़िंदगी गुज़ारींदियूं। अॻे अरबनि में इहो हूंदो, बालिग़ थी ॿकरियुनि चाढ़ण जे लाइ मोकिलींदा। ॿकरी चाढ़ण जो मक़सदु छा आहे त माना असांजे घर में बालिग़ छोकिरी वेठी आहे, जंहिंखे खपे त अचे रिश्तो खणी। पोइ नसीब जी ॻाल्हि आहे, 10 रिश्ता अचनि, पोइ 10 मां हिकिड़ो त को न को चूंडिजी वेंदो। अॻे रिश्ता ईअं मिलंदा, ऐं हाणे इज़ी लोड ते 500 रुपए ते माना हिकिड़ो रस्ते में लाइन मिलाइण ते रिश्ता था थी वञनि। पोइ ख़बर न आहे सील पैक बि आहे या बिना सील वारी आहे। बाबा अल्लाह जे रसूल जो फरमान आहे, पहिरीं शादी कुंवारी औरत सां कयो। ॾिसी वासी करणु सुठी ॻाल्हि आहे, पर हया वारी ऐं पर्दे वारी औरत ॻोल्हियो। या रब्बुल अर्शिल अज़ीम, मदीने वारे साईं जे सदके मुंहिंजी ज़िंदगीअ में हया वारी औरत नसीब कजांइ, इज़त वारे पीउ जी धीअ नसीब कजांइ। मुंहिंजा मौला, मुंहिंजा मौला, मुंहिंजो वाइदो आहे तोसां, या रब्बुल अर्शिल अज़ीम, मूंखे हयाती रही, मां तो रब सां वाइदो कयो आहे, मां पंहिंजी घर वारी खे उहा तरबियत ॾींदुमि जो तुंहिंजी ख़ल्क़ियल इंसान ज़ात खे उहा बि लेक्चर ॾींदी। इंशाअल्लाह लेक्चर बि उहे जेको हासिल कंदो सो उहो बादशाह जे नज़र अंदाज़ कयो सो उहो बादशाह जी चौंपल थी वेंदो। या रब्बुल आलमीन, मदीने वारे साईं जे सदके मूंखे ग़ैरतमंद पीउ जी धीउ मुंहिंजे नसीब में कजांइ। जेकॾहिं मुंहिंजो अनक़रीब मौत लिखियो अथई त पोइ कंहिं न्याणी जी ज़िंदगी बर्बाद न कजांइ। जज़ाकल्लाह ख़ैर, मां